हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। घोटकी जे रहमू पाड़े वासी नीगर गुज़िरियल 4 ॾींहनि खां गुम थी वियो आहे। नीगर अली वल्द नज़ीर मलिक जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार न्यास महर संदर नीगर खे अगवा करे वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे घोटकी मां अवां खे ॾियूं पिया। घोटकी जे रहमू पाड़े वासी नीगर गुज़िरियल 4 ॾींहनि खां गुम थी वियो आहे। नीगर अली वलिद नज़ीर मलिक जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार न्यास महर संदर नीगर खे अगवा करे वियो आहे। घोटकी मां ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। नाज़रीन, घोटकी जे रहमू पाड़े वासी नीगर गुज़िरियल 4 ॾींहनि खां गुम थी वियो आहे। नीगर अली वलिद नज़ीर मलिक जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार न्यास महर संदर नीगर खे अगवा करे वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। जब्बार महर घोटकी मां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी जब्बार, आगाह कजो। जी बिल्कुल, अवांखे ॿुधण घोटकी जे मौला रहमू वाली जो रहवासी नौजवान अली वलद नज़ीर मलिक मुबीना ते अगवा थी वियो आहे। नीगर जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त न्याज़ महर नाले शख़्स असांजे नौजवान खे अगवा करे वियो आहे। जॾहिं त जवाबदार जे वालिद पारां उन्हनि जो इहो चवणो त अली जी रिकॉर्डिंग बि असां वटि मौजूदु आहे। उनजो चवणो त जवाबदार कुझु अर्सो जहिड़े बाद जेको असांखे धमकियूं ॾियूं त अहिड़े वाक़े जो असां घोटकी ए सेक्शन थाणे ते केस बि दाख़िल करायो, पर जेको आहे सो हिन महिल ते असांजो नीगर गुम आहे। हुन में आला अख़्तियारनि खां घुर कई त नीगर जी जेको आहे सो बाज़ियाब कराए घर में जेकी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। जी जी, महिरबानी जब्बार महर तफ़सील ॾियण लाइ।